हुकूमत पारां इज़हार जी आज़ादीअ ते पाबंदी लाइ मढ़ियल पेका एक्ट ख़िलाफ़ टंडो आदम में PFU जे वर्कर्स यूनिट टंडो आदम जे सदर सीनियर साफ़ी मुमताज़ तरमीमी, सेक्रेटरी ख़ालिद ख़ासकेली, रियाज़ संजरानी, रज़ाक सोलंगी, रमज़ान शेख, हाजी सुमरो, नानक राम सेजवाणी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में यूनियन ऑफिस खां मोहम्मदी चौक ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रैली में PFU जे सैदराबाद जे सेक्रेटरी जनरल आशिक सान, SUP सांगड़ जे कामरेड मोहम्मद खान पंवर, बागी मुजाहिद तहीम, सरवर अबड़ो, इमदाद चांडियो, जमायत इस्लामी जे अब्दुल गफूर अंसारी, अब्दुल सत्तार अंसारी, शिया उलमा काउंसिल जे हुसैन अब्बास चुगताई, पाकिस्तान ख़ासकेली, राजून इतिहाद जे शेर मोहम्मद ख़ासकेली ऐं ॿियनि उन मौक़े ते अॻवाननि पेका एक्ट खे आज़ादे सहाफ़त ऐं बुनियादी हक़नि लाइ संगीन ख़तरो करार ॾींदे चयो त हुकूमत पारां प्रिवेंशन ऑफ इलेक्ट्रॉनिक क्राइम्स तरमीमी बिल 2025 लागू कयो वियो आहे, जेको डिजिटल मीडिया खे कंट्रोल ऐं साइबर कानून तहत इज़हार राय खे महदूद कंदो। हुननि चयो त पेका एक्ट आज़ाद सहाफ़त खे बंदगलीअ में वठी वेंदड़ कानून आहे, जंहिंखे मीडिया जी आज़ादी ऐं इज़हार राय जे ख़िलाफ़ हिकु मनगढ़ंत साज़िश ऐं आज़ाद सहाफ़त ते अंधो वार सम्झूं था। इहो कानून जमहूरी क़दरनि जे ख़िलाफ़ ऐं आलमी इंसानी हक़नि जी लताड़ आहे। उन्हनि मुतालबो कयो त हुकूमत इन एक्ट ते नज़रसानी करे ऐं पेका एक्ट खे फौरी तौर ते ख़तमु करे सहाफ़िन ऐं मीडिया इदारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में सिंध समेत समूरे मुल्क में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हयां वेंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची